अहम ख़बर है नाज़रीन अवां खे आगाह कयूं पिया वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण जो मिशन क़ौमी तकनि ते कामयाब थियल 7 आज़ाद उम्मीदवारनि जो पीपल्स पार्टी सां राब्तो थियो आहे। ज़रियनि मूजिब विच पंजाब ऐं केपी सां तालुक़ रखंदड़ 7 आज़ाद उम्मीदवारनि पीपल्स पार्टी सां राब्तो कयो आहे। ज़रियनि मूजिब ईंदड़ 48 कलाकनि दौरान उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कंदा। अवां खे आगाह कयूं पिया अहम ख़बर है वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण जो मिशन क़ौमी तकनि ते कामयाब थियल 7 आज़ाद उम्मीदवारनि जो पीपल्स पार्टी सां राब्तो थियो आहे। ज़रियनि मूजिब विच पंजाब ऐं केपी सां तालुक़ रखंदड़ 7 आज़ाद उम्मीदवार पीपल्स पार्टी सां राब्तो कयो आहे। ज़रियनि मूजिब ईंदड़ 48 कलाकनि दौरान उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कंदा। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। कराची का चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल क़ौमी असेंबली जा चूंडजी आयल जेके 7 आज़ाद उम्मीदवार इन हवाले सां जेको आहे ज़रियनि जी दावा आहे त उन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां राब्तो कयो आहे ऐं 5 ॾींहनि जो जेको तालुक़ु आहे उहो ॾखण पंजाब सां आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हिकु जेको MNA आहे उहो सेंट्रल पंजाब सां उनजो तालुक़ु आहे ऐं हे जेके आज़ाद MNAs आहिनि क़ौमी असेंबली जे ईंदड़ 48 घंटनि में जेके 48 कलाकनि दौरान उहे उन्हनि जी जेका आहे आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे ऐं आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात में उहे बाज़ाब्ता तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कंदा। इन हवाले सां मखदूम अहमद महमूद, यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि उहे पंजाब में सरगर्म थी विया आहिनि। आज़ाद जेके बि MNA आहिनि उन्हनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल करण लाइ उहे जेके आहिनि सरगर्मियूं ॾेखारे रहिया आहिनि। जी ठीक है शब्बीर, अवां जी महिरबानी।